औज़ुबिल्लाहिमिनश-शैतानिर-रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों पाण वटि हींअर जेका इलेक्शन हली रही आहे, वर्किंग जो जेको टाइम आहे तक़रीबन को हिकिड़ो आधो ॾींहुं वञी रहियो आहे। दोस्तों उन हवाले सां थोरी वीडियो मूं तरतीब ॾिनी आहे। दोस्तों हाणे असीं जेको आहे सो पंहिंजे वोट जो जेको ठपो लॻाए ऐं उन खां पोइ जेको आहे सो उहा ब्लेड पेपर जेको आहे सो उन जेका आहे गेंडी में या उन जेका आहे सा ब्लेड बॉक्स में लॻाए हलिया ईंदा आहियूं ऐं पंहिंजो जेको फ़र्ज़ु पूरो थी वेंदो हलियो। असांजी इहा सोच आहे, असांजो इहो ज़हन आहे। पर दोस्तो हक़ाइक़ कुझु जेके आहिनि इन खां मुख़्तलिफ़ आहिनि। असांखे हाणे जेको आहे सो हक़ाइक़ ॾे अचिणो पवंदो ऐं उन ॻाल्हि ते गौर ऐं वीचार करिणो पवंदो त असीं आया करियूं छा पिया। जेको असीं वोट लॻाए आया आहियूं उहो जाइज़ आहे या न आहे। थोरी उन जी जेका आहे सा थोरी जेका तशरीह बयानु कंदुसि। उन खां पोइ अव्हां जो डिसीशन, अव्हां जो ज़मीर, अव्हां जो वोट अव्हांखे मुबारक हुजे। दोस्तो पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असीं मुस्लमान आहियूं अल्हम्दुलिल्लाह। असांखे जेको आहे सो इस्लाम खे जेको आहे सो ॾिसी करे ऐं उन खां पोइ जेको आहे सो पंहिंजो जेको बि कमु हूंदो आहे, समाजी कमु हुजे, कहिड़ो बि कमु हुजे, वोट जे हवाले सां हुजे त पर उहो पाण इस्लामी तरीक़े ऐं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं जेके हदीसूं आहिनि, सुन्नतूं जेके आहिनि उन्हनि ते फॉलो करणु ऐं उहो ई जेको आहे सो इंसानियत ऐं ह्यूमन जेका राइट्स आहिनि ऐं उनजो जेको आहे सो उहा दर्स ॾिए थो। सो उन लिहाज़ खां जेको आहे सो पहिरियां जेको इस्लामी लिहाज़ खां मां खे तशरीह ॿुधाईंदुसि त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका सा हदीसूं मुबारक आहिनि त जेको अव्हां खे पंहिंजी अॻुवाणी जे लाइ, पंहिंजी रहबरी जे लाइ जेको आहे सो सभ खां पहिरियां जेको आहे सो त जेको अॻुवाण चूंडियो था, रहबर जेको चूंडियो था, उहो जेको आहे सो सादिक ऐं उन खां पोइ अमीन हुअणु खपे, लाज़मी। सादिक सचो ऐं ईमानदार हुअणु खपे। जेकॾहिं उन में उहे ॿई कैटेगरियूं न आहिनि, उहो जेको अव्हां जो मुंतख़ब नुमाइंदो आहे, जेकॾहिं उहो सादिक ऐं अमीन न आहे त अव्हीं उन गुनाह जे मुर्तकिब आहियो। जेको हू कमुकार जेको आहे सो पंहिंजो करप्शन या ॿियो को बि अहिड़ो ग़लति जेकॾहिं कमु करे थो त उन जो जेको आहे सो अव्हीं बि जेका उन ज़िमरे में अचो था, उन गुनाह में शरीक थियो था। असांखे पंहिंजे वोट जे लाइ उहो नुमाइंदो मुंतख़ब करणु खपे जेको सादिक ऐं अमीन हुअणु खपे। इहा हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसूं मुबारक आहे। दोस्तो उन खां पोइ जेकॾहिं ह्यूमन राइट्स जे हवाले सां अचूं, जेका इंसानी बुनियादनि ते जेका कैटेगरी रखी वई आहे पंहिंजी अॻुवाणी जे लाइ ऐं जेको पंहिंजो जेको रहबर चूंडियो वेंदो आहे उन जे लाइ, त इंसानियत जे लिहाज़ खां ॾिठो वञे त उन में इहे शयूं अचनि थियूं त सचो हुजे, ईमानदार हुजे ऐं उन खां पोइ जेका इंसानियत जी जेका ह्यूमन्स राइट आहिनि उन जी पासदारी करे। जेकॾहिं हू उन ॻाल्हियुनि ते नथो पूरो लहे त उहो जेको इंसानी बुनियादनि ते जेको आहे सो उन जेका उहिदे जे या उन नुमाइंदगी जे लाइक़ु कोन्हे। दोस्तो उन खां पोइ समाजी हवाले सां जेकॾहिं अव्हांखे हवालो ॾियां त असां वटि वोट असीं ईअं ॾींदा आहियूं त असीं बिरादरी जे बुनियादनि ते वोट ॾींदा आहियूं। उन खां पोइ जेको आहे सो संगत ऐं साथ जे लिहाज़ खां जेको आहे सो नुमाइंदो जेको आहे सो मुंतख़ब कंदा आहियूं। पार्टी खां जेको सो वाबस्ता हुजे ऐं असीं उनखे जेको आहे सो पार्टी जे बुनियादनि ते जेको आहे सो पंहिंजो वोट ॾींदा आहियूं। दोस्तो इहो सभु ग़लति आहे। इंसानियत जे लिहाज़ खां ॾिसिजे ऐं इस्लामी लिहाज़ खां ॾिसिजे त इहो ग़लति आहे।
जेकॾहिं कंहिंजो मुंहिंजो सॻो भाउ बीठल आहे, जेकॾहिं उहो उन शोबे या उन जेका आहे सा रहनुमाई उन रहबरी जे जेकॾहिं लाइक़ु न आहे, उन में उहो किरदारु न आहे, उहा सादिक अमीन जो जेको कैटेगरी आहे उन में न आहे, त जेको आहे सो मुंहिंजो वोट ॾियणु जेको आहे सो जाइज़ कोन्हे उनखे। ऐं उनखां पोइ जेको पाण इहो जेका आहे हिकिड़ी ज़ाती कावड़ जे लिहाज़ खां बि जेको आहे सो वोटनि जो इस्तेमालु कंदा आहियूं त फलाणे माण्हू सां मुंहिंजी कावड़ आहे, या हुन जेको आहे सो मूंखां फलाणी नाजाइज़ी कई आहे, या कुझु बि कयो आहे। ज़िंदगी जा काफ़ी मसाइला जेके आहिनि उहे जेके आहिनि इन ते जेको आहे सो अचो वञनि था हलिया, पर उहो जेको कैंडिडेट जेको आहे सो इंतिहाई ईमानदार आहे, सादिक आहे, अमीन आहे, सचो आहे, त ख़ुदारा उहो वोट अव्हां जो सही हक़दार आहे, सही हक़दार आहे। अव्हां पंहिंजे ज़ाती मफ़ादनि खे जेको सो अॻियां रखी कॾहिं बि इहो डिसीशन कोन था करे सघो। अव्हां जो वोट सिर्फ़ु अव्हां जो अमानत कोन हूंदी आहे, उहा क़ौम जी अमानत हूंदी आहे, पूरी इंसानियत जी जेका आहे अमानत हूंदी आहे। अव्हांखे इहा ख़बर कोन्हे, अव्हां हिकिड़ो वोट आणी छॾियो, उनखां पोइ जेको आहे सो उहो नुमाइंदो अॻियां छा वञो करे थो, ऐं केतिरा जेको आहे सो इंसान जेके आहिनि उन मां मुतासिर थियनि था, त अवी बि उन गुनाह जे मुर्तकिब कयो। दोस्तो, इहा ई जेका आहे मुंहिंजी हिकिड़ी कोशिशि आहे दोस्तनि खे, त महिरबानी करे उन गौर ऐं फ़िक्र ते अची ऐं उनखां पोइ पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु करियो। महिरबानी दोस्तो।